माहवार मैगजीन हमसरी हैदराबाद शुमारो सितंबर 2001 है। सिलसिलो हालात हाज़रा पेश खिदमत है। एडवोकेट अब्दुल हमीद चाचड़ जी तहरीर कंहिं बि रियासत के तस्लीम करण जा उसूल। आवाज़ साकिब अबड़ो। दुनिया में कंहिं बि मुल्क के तस्लीम करण लाइ कुछ उसूल, क़ाइदा, ज़ाब्ता ऐं कानून जुड़ियल आहिनि, जिन ज़रिए बैनुल अक़वामी कानून मूजिब कंहिं हिक मुल्क जी ख़ुद मुख़्तियारी खे तस्लीम कयो वञे थो। उन लाइ पहिरियों कानून इहो आहे त मुल्क अंदरि मुस्तक़िल आबादी हुजे ऐं ॿियनि मुल्कनि सां उन जूं सरहदूं मिलंदियूं हुजनि। उन रियासत खे पंहिंजा कुदरती वसीला हुजनि। अहिड़ीअ तरह सां अफ़गानिस्तान जी तारीख़ ते नज़र विझंदासीं त हिन मुल्क जी हिक मुस्तक़िल आबादी बि आहे ऐं हिन मुल्क जूं सरहदूं केतिरनि ई मुल्कनि सां ॻंढियल बि आहिनि। हीअ रियासत गुज़िरियल केतिरनि ई सदियुनि खां कॾहिं बादशाही हुकूमतुनि हेठि रही आहे, जीअं ज़ाहिर शाह जी आख़िरी हुकूमत ऐं कॾहिं ताज़ियूं हामिद करज़ई ऐं अशरफ गनीअ जूं जमहूरी हुकूमतूं बि रहियूं आहिनि। ऐं 15 अगस्त 2021 ते अफ़गानिस्तान में हिकु नओं हुकूमती मज़हर ज़ाहिर थियो आहे। उते तालिबान पंहिंजी ताक़त सां हुकूमत हासिल कई आहे। हिन मुल्क खे इमारात इस्लामी अफ़गानिस्तान जो दर्जो ॾिनो वियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त छा बैनुल अक़वामी कानून मूजिब हिक रियासत में हुकूमत जी अहलियत लाइ जेके उसूल ऐं कानून मुक़रर थियल आहिनि, अफ़गानिस्तान जी रियासत उन्हनि ते पूरो लहे थी या न? कंहिं हिक मुल्क खे ॿियो मुल्क या बैनुल अक़वामी कानून तस्लीम कीअं थो करे? तस्लीम करण जी वस्फ़ ही आहे त कंहिं हिक मुल्क जी मौजूदगीअ खे समूरी बैनुल अक़वामी कम्यूनिटी तस्लीम करे त पोइ उहा स्टेट समझी वेंदी आहे। स्टेट रिकग्निशन ॿिनि क़िस्मनि जी थी सघे थी, हिकु कंडीशनल ऐं ॿी प्रीमैच्योर या मुख़्तलिफ़ हक़ीक़तुनि ते मुश्तमिल हूंदी आहे। मॉन्टेविडियो कन्वेंशन ऑन द राइट्स एंड ड्यूटीज़ ऑफ स्टेट्स 1963 में वाज़े तौर बयान थियल आहे त स्टेट जा 4 बुनियाद आहिनि। पहिरियों मुस्तक़िल आबादी, ॿियो मख़सूस हद, टियों हुकूमत ऐं चौथों ख़ुद मुख़्तियारी। मतलब त बैनुल अक़वामी कानून मूजिब का बि रियासत इन्हनि 4 उसूलनि ते ॿधल हूंदी आहे। ख़ुद मुख़्तियारी जो मतिलबु आहे त का बि रियासत कंहिं ॿी रियासत जी मुहताज न हुजे ऐं ख़ुद मुख़्तियारीअ सां पंहिंजा फ़ैसिला करे सघे। क़बूलियत ऐं मंजता थियण खां पोइ हिकु तस्लीम थियल रियासत खे बैनुल अक़वामी कोर्ट में परसू करे सघिजे थो। हिकु ख़ुद मुख़्तियार हैसियत ते तस्लीम थियल रियासतुनि सां सिफ़ारती लाॻापा बणाए सघजनि था, मुआहिदनि ते सहियूं करे सघजनि थियूं। हाणे ॾिसणो इहो आहे त रियासत खे तस्लीम करण जा घणा क़िस्म थियनि था। पहिरियों डिफेक्टो रिकग्निशन यानी हक़ीक़ी बुनियाद ते तस्लीम थियल। ॿियो डिजोर रिकग्निशन यानी हक़नि या कानून जे बुनियाद ते तस्लीम थियल। डिफेक्टो रिकग्निशन जो मतिलबु हूंदो आहे हक़ीक़तुनि जे बुनियाद ते तस्लीम थियल हुजे ऐं डिजोर जो मतिलबु हूंदो आहे हक़नि जे बुनियाद ते तस्लीम थियल हुजे। डिफेक्टो रियासत उहा आहे जेका हक़ीक़त जे हिसाब सां सही हुजे पर उन ते सरकारी तरह सां पाबंदियूं न हुजनि। डिजोर जो मतिलबु इहो आहे त हिकु रियासत जेका कानून मूजिब जोड़ियल हुजे। डिफेक्टो स्टेट मूजिब जेके शर्त हूंदा आहिनि उन्हनि खां विदड्रॉ बि थियणो पवंदो आहे ऐं डिजोर स्टेट्स में कानून मूजिब पाबंद रहणो पवंदो आहे। जीअं मॉन्टेविडियो कन्वेंशन 1963 जे आर्टिकल 6 मूजिब रियासत ते पाबंदी हूंदी आहे त उहा ॿियनि माण्हुनि जे हक़नि खे मञींदी ऐं पंहिंजे स्टेटस खां ॿाहिरि नथी निकिरी सघे। हाणे ॾिसंदासीं त हुकूमत ऐं रियासत जी रिकग्निशन कीअं थींदी आहे। जीअं इंडिया हिकु रियासत आहे ऐं रियासत ई रहंदी, पर हुकूमत तब्दील थींदी रहंदी आहे ऐं उहा हर इलेक्शन खां पोइ तब्दील थींदी आहे। हिकु रियासत में नॉर्मल तरीक़े सां हुकूमत 2 तरीक़नि सां तब्दील थिए थी। पहिरियों आम हालतुनि में दस्तूरी तरह, ॿियो बग़ावत जे ज़रिए। यानी बग़ावत थी वञे या मिलिट्री रियासत जूं वागूं संभाले तॾहिं थोरो मुझारो थींदो आहे। हिकु हूंदी आहे इंसर्जेंट फोर्स, ॿी हूंदी आहे बेलिजरेंट फोर्स। इंसर्जेंट फोर्स उहे हूंदी आहिनि जॾहिं बग़ावत थिए त उन्हनि जो रियासत ते मुकमल कंट्रोल न हूंदो आहे। इहे हिकु नंढे ग्रुप जी सूरत में थी सघनि थियूं। अहिड़ी सूरत में रियासत खे तस्लीम नाहे कयो वेंदो छो त अहिड़ी फोर्स जो मुकमल कंट्रोल नाहे हूंदो। पर उन जे मुक़ाबले में बेलिजरेंट फोर्स उहा फोर्स हूंदी आहे जंहिंजो कंट्रोल मुल्क जे तमामु वॾे हिसे ते हूंदो आहे, जंहिंमें डिफेक्टो रिकग्निशन मिली सघे थी। जॾहिं बेलिजरेंट फोर्स खे डिफेक्टो रिकग्निशन मिलंदी आहे त पोइ हिकु नओं दौर शुरू थींदो आहे। जॾहिं नई हुकूमत ठहंदी आहे त पोइ उनखे डिजोर स्टेट जो दर्जो मिली वेंदो आहे।
हाणे अफ़गानिस्तान जी मौजूदा हुकूमत ते नज़र विझंदासीं त हिन वक़्तु तालिबान जो मुकम्मल कंट्रोल बि आहे, पर दुनिया उन्हनि खे गॾियल हुकूमत आणण लाइ ज़ोर भरे रही आहे। हाणे ॾिसिजे त ईंदड़ वक़्त में अफ़गानिस्तान जी नई हुकूमत बैनुल अक़वामी कानून मूजिबि यानी मॉन्टेविडियो कन्वेंशन 1963 मूजिबि पूरी लहे थी या न, ऐं मुस्तक़बिल में हिन हुकूमत खे दुनिया तस्लीम करे थी या न।